अज बिल्कुल अला यार जे टंडे जे हिक गोठ में मौजूद आया जिथे जो जोगी सरापा एहतजाज है। न सिर्फ जो कि जोगी उन नंढा ॿारड़ा हथन में नांग खणी सरापा एहतजाज उन जो चवण है तो हिते जो सो पुलिस पारा उनके तंग कयो पियो वञे। हिते जोगी असां सां गॾु मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं छा मसला मसाइल आहिनि बाबा। अब हाँ हुकूमत अलाए जे कहिड़ो ई ड्रामो करे असांखे फ़क़ीरनि के झलनि पिया बाबा। असांखे हाणे ख़बर न का चार कोन को तो साबूत असांखे ॾेखारे पोइ झले न। असां वटि तो का साबूत कोन, ख़ानदानी फ़क़ीर आहियूं ॾाढो पर ॾाढो उनजो ई पी। असां को ख़ानदानी फ़क़ीर आहियूं न बा। ख़ानदानी हाणे असां में अहिड़ो को माल कोन्हे, में को ढगो हुजे ढोर हुजे को विकिणी खायूं। ॿार बच्चा मरनि पिया बुख, हुकूमत पोयां लगी पुलिस वारा। हाणे असां केॾा वञूं अबा। बिल्कुल इन जी सदाऊं ये आहिनि त असां केॾा वञूं। हिते जो फ़क़ीर मणका पाए ऐं जोगियुनि जो वेस करे जेको सरापा एहतजाज आहिनि, नंढा ॿारड़ा बि सरापा एहतजाज छा चवणा आहे बाबा। हाणे ॿुधो असांजी ॾिसो सिंध में हक़दार आहियूं न, असां जतीम आहियूं। असांजी अबे ॾाॾे सां इहा ई खेती बाड़ी अथई। रोड ते वञे थो काबू, शहर में वञे थो काबू। असांजा बच्चा नंढा बुख मरनि पिया। हाणे असां छा करूं? हाँ जो डाका हणनि उन्हनि खे तो काबू कोन था करे। असां जतीम भीख मांगण वारा, असांजी ख़ानदानी असांजो ॾाढो पर ॾाढो इहे ई मांगण वारा आहिनि। चवणा थी पर जो तंग कयो पियो वञे जोगियुनि खे। जोगियुनि जी हिकिड़ी कहावत मशहूरु आहे, जोगी न कंहिंजा मिट। सो टंडियाला यार जे मुख़्तलिफ़ शहराउनि ते जोगी न कंहिंजा मिट आहिनि। छाजे करे पुलिस जे डप पारां जेको पंहिंजे घरनि ते महदूद थी रहिजी आहिनि। तव्हांजो छा चवणु आहे हिन हवाले सां? असांजो चवणु इहा आहे को सरकार खे असांजो कार्रवाई करी वञे। असां ग़रीबनि जो पिनण, असांजो पिनण चालू करणु खपे। असां फ़क़ीर माण्हू आहियूं, ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, बुख मरूं पिया। अॼु महीने जो जमा थियो, महीने में अटो असां वटि कोन आहे। नंढड़ा ॿार बुख मरनि पिया। साईं असांजो कार्रवाई कई वञे महिरबानी करे। चवणा त हिननि खे जेको आहे बिला जवाज़ तंग कयो पियो वञे। जॾहिं नांग पंहिंजा खणी रोडनि रस्तनि ते जॾहिं निकिरंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि में वेंदा आहिनि, वाइण वस्तियुनि में वेंदा आहिनि, उते जेको आहे जोगियुनि खे जेको फ़क़ीरनि खे उते तंग कयो पियो वञे। पुलिस पारां गिरफ़्तारियूं कयूं पियूं वञनि, केस दाख़िल कया पिया वञनि, जंहिं करे जेको आहे टंडियाला यार जा जेके जोगी आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। मासूम ॿार सरापा एहतजाज आहिनि। हिननि जूं जेको आहे लेडीज़ सरापा एहतजाज आहिनि। उनजो इहो चवणु आहे त हथनि में नांग खणी अॼु असां एहतजाज इन लाइ करे रहिया आहियूं जो हिननि खे जेको आहे पेट जी बाहि यकीननि जेको आहे जिथे बुख ऐं बदहाली हूंदी आहे उते जेको आहे आवाज़ उथंदा आहिनि। उन्हनि इलाइक़नि मां आवाज़ उथंदा आहिनि। उते जेको टंडियाला यार वासियुनि जो बि जेको जोगी आहिनि जेके उन्हनि जो बि जेको आवाज़ उथे पियो। जोगियुनि जो मुतालबो आहे त फिलफोर जेको एक्ट लॻायो वियो आहे उनखे ख़तमु कयो वञे ताकी जोगी आज़ादी सां जेको पंहिंजी जेके वञनि ऐं पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञनि। उते यकीननि जेको ख़ैरात घुरी पंहिंजे बच्चनि जेको पेट जी बाहि उजाईंदा आहिनि ऐं उहो पंहिंजे पेट बच्चनि जी बाहि जेको पेट जी बाहि उजाए सघनि। जी।